अच्छा ज़ुल्फ़िकार तव्हां हिन जे ॻोठ बि वियो वालदेन सां मुलाक़ात कई केतिरियूं छोकिरियूं आहिनि या इहो कीअं रिवाज तव्हां ॾिसो था त नंढड़ियूं छोकिरियूं नंढड़ा ॿार पीरनि जी हवेली में छॾिया था वञनि उन्हनि जी पोइ वारिस मालिकी नथा कनि या उन्हनि खे मिलणु नथो ॾिनो वञे वधीक उन्हनि कहिड़ियूं तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायूं मुलाक़ात नथी कई वञे केतिरो उन्हनि खे मुआवज़ो ॾिनो वञे थो छो त केतिरियूं उन मां ॿारड़ियूं बाज़ियाब थियूं औरतूं जेके बिना मुआवज़े हिकु बानी तौरु उते कमु करे रहियूं हुयूं। तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त हिकिड़ी जेकी आहे सो इंतिहाई तशवीश वारी ॻाल्हि आहे त उते जेके पीरनि वटि जेके नियाणियूं रखियूं थियूं वञनि उहे मासूम नियाणियूं 10 सालनि खां वठी 14, 15, 16, 17 सालनि ताईं अक्सर नियाणियुनि उनखे रखियो थो वञे त इहा ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे त अहिड़ियूं नंढड़ियूं ऐं मासूम नियाणियूं जेको चाइल्ड प्रोटेक्शन असां वटि एक्ट आहे यानी चाइल्ड लेबर आहे उन ते बि मना आहे पर उनजे बावजूद बि तव्हां ॾिठो त जेके बि छोकिरियूं बाज़ियाब थियूं आहिनि उन ॻोठ जूं अली मोहम्मद सर हुजे उजाला हुजे सानिया हुजे या फातिमा हुजे त उहे वीचारियूं मासूम नींगरियूं आहिनि उन जी उमिरि 10 खां वठी 13, 14 साल आहे त हिन खे मुआविज़ो हिन दौर में ॿुधाए पियो वञे त हुननि खे जेको आहे सो 3000 अलाए 2000 ॾींदा हुआ ऐं मानी बि हुननि खे तॾहिं ॾींदा हुआ जॾहिं हुनखे हू बचाए खाईंदा हुआ त हुननि खे मंझंदि जी ऐं सुबुह जो नाश्तो उहो 6 बजे मिलंदो हुयो त हुन ते ईअं सम्झो त हुनखे माइटनि सां मिलण जी परे जी ॻाल्हि आहे हुनजी माउ जो तव्हां इंटरव्यू ॿुधो आहे जंहिंमें उहो चवे थी त मूं वटि एतिरा पैसा कोन हुआ जो मां पीरनि जी हवेलीअ मां लाश खणिया ऐं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त हुनजो जेको लाश पीरनि वारसनि हवाले कयो त हिकिड़ी रिली जेकी इंतिहाई ख़राबु थियल हुई उन रिलीअ में हुनखे लाश वेड़े नियाणीअ जो ॾिनो वियो हो त माना हू इंसान ई नथा सम्झनि उन्हनि खे उन मासूम नियाणी ते केॾो